वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा ववजदक आइलन फअग़ना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मस साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके साथी बैठा आयो पिंडाल जे अंदर पिंडाल खां बाहर तमाम दोस्तन की खिदमत में अर्ज़ गुजारिश है तव्हां पंहिंजे प्यारे आका पंहिंजे सुहिणे नबी नूरिन नारिन जे सरदार खाकिन जे सरदार हसीनन जमीलन जे सरदार सुहवरन सखिन जे सरदार माखी ए मिस्री खां वधीक मिठे नाले वारे अम्मा आमना साइण जे लाल ख्वाजा अब्दुल्ला सईं जे फर्जंद मिठे नाले वारे मोहम्मद रबी जे मथों दुरूद ए सलाम जो नज़रानो पढ़ो दिल जी मोहब्बत से पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीजान गिरामी, बरादरान इस्लाम, अजो भाई असा जामिया दारुल उलूम हम्मादिया जे खत्म बुखारी शरीफ जे तुलबा जे दुस्तारे फजीलत जे मौके ते हिन अजीम प्रोग्राम में शरीक थिया आहियूं। यकीनन अवां भी पंहिंजी बख्शिश जी नीयत सां हिन प्रोग्राम में आया हूंदो, मां भी इन बख्शिश जी नीयत सां हिन प्रोग्राम में आयो हां। पोइ जॾहिं बख्शिश जे लाइ अचबो आहे न, पोइ अल्लाह जे अॻियां बानो थी करे आजिज़ बणजी करे वेही रहबो आहे। हे जेके साथी मथों बीठा आहिनि, मां सभिनि खे अर्ज़ु कयां थो जेके क़ुरान ॿुधण आया हो, महिरबानी करे पिंडाल जे अंदरि अचो। जेके परे परे साथी वेठा आहियो, वेझा वेझा सुरी अचो। स्टेज ते असांजा अकाबिर मौजूद आहिनि, असांजा वॾड़ा मौजूद आहिनि। हज़रत साईं ग़ुलामुल्लाह हालजवी शरीफ वारा साईं जन जी निशानी स्टेज ते मौजूद आहिनि ऐं इंशाअल्लाह अन क़रीब ॿिया भी अकाबिरीन स्टेज ते जलवे फरोज़ थींदा। वक्तन फवक्तन अवां खे बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं थींदियूं। मूंखे भी चंद मिनटनि जे लाइ अवां सां मुखातिब थियण जो अल्लाह साईं मौक़ो नसीब फरमायो आहे। रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जेके चंद कलिमात ॻाल्हाए शल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ॿुधण ॿुधाइण खां बाद में शल अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा भाई, अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबी मिठे नाले वारे सोने मोहम्मद रबी के दुनिया ने जहान में मोकले करे इहो ऐलान फरमायो त कायनात वारो मां पंहिंजे सोने नबी के मोकले करे नबूवत जा दरवाजा बंद करे छॾिया। मां मुझे प्यारे मोहम्मद खां पोइ को भी नबी नहीं दो, को भी पैगंबर नहीं दो, को भी रसूल नहीं दो। ये दरवाजा अल्लाह से बंद करे छड़िया। हाने जेकर तहां मजा को हिदायत वारो रस्तो अख्तियार करण चाहे तो वो रहमत ऐं बरकत वारे कुरान अज़ीम के जीअ में जायूं दींदो विंदो। मां अल्लाह उनके दुनिया दे अंधेरनि मां कढी करे बामे सरिया जी बुलंद ते पहुंचाए छॾींदो। दिल जी मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। इन्हीं जरा अल्लाह ताला फरमायो पांजे रहमत ऐं बरकत वारे कुरान अज़ीम में फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन। ओ पोयों वारा अल्लाह ताला वाज़िह जुमलन में रहमत है बरकत वारे कुरान अज़ीम में फरमायो ओ कायनात वारो मां पांजे सोहणे नबी के मोकले करे नबूवत जा दरवाजा बंद करे छड़िया। मां हाने नबूवत जा दरवाजा भी बंद थी विया। जेको दीन तां के ॾिनो हो वो दीन भी मुकम्मल करे ॾिनो। मां अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। ओ
कायनात वारो हाने नबूवत जा दरवाजा भी बंद थी विया जेको दीन मिलणो हो अल्लाह से ओ दीन भी सोने नबी जे जरिए असा ताई पहुंचाए छड़ो हाने कायनात वारो ओ मसू खान कलवड़ जे हन जलसे में चढ़वारो साईं शमसदीन दी दावत चढ़वारो अते फजल रहमान दी दावत चढ़वारो कन्न खोले करे अज मुजो गालियों ते लिखजो अल्लाह ताला पाने रहमत बरकत वारे हिदायत नूरानियत वारे कुरान अजीम में यो ऐलान फरमायो ओ कायनात वारो हाने नबूवत जा दरवाजा त बंद करे छड्या मां जे करे तहां के हिदायत वारो रस्तो खुरजे तहां रहमत बरकत वारे कुरान अजीम के जी में जायो दो फरमाए हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान हाने तहां जे ला साईं बेची विया आहिनि असांजा वॾड़ा आहिनि असां जे लाइ दुआउनि जा दर आहिनि अल्लाह साईं जी ज़िंदगीअ में साईं मीर मोहम्मद साहब जी उम्र में बरकत अता फरमाए अल्लाह साईं सॼी जमात जे मथां साईं जन जो सायो ता देर कायम दायम फरमाए हिन दौर में अल्लाह जा वली क़दर अल्लाह जे वली मुनासिब नथो समझाइनो साईं जन जी मौजूदगी में मां को ड्रगो टाइम वठा पर चंद जेका आहे तू पढ़ियो ड्रगो इन जी माना कर अल्लाह ताला फरमायो ओ कायनात वारो और वो जमीन ते रहण वारो हाने कुरान अजीम के मां अहां सबन जे लाइ हिदायत बनाए मोकलियो थी मां अज हिन मदरसे मां मदरसा दारुल मुहम्मदिया मां हितो आलिम भी तैयार थिया हितो हाफिज भी तैयार थिया हाने अल्लाह वारा उन्हनि जे मथे जे मथो हिरमाल जाए पटका बदंदा कलमे वारो ज़ाहिरी तौर ये कपड़े जा पटका हुंदा पर खुदा दी जात जो कसम ये सोने चांदी जे ताजन खां भी वडी कीमत वारा थव पर जे निगाह हुजे हाने अल्लाह तबारक व तआला फरमायो हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान हिदायत बनाए मोकलियो मां कुरान अजीम के तहां जे लाइ व बय्यिनातिन मिनल हुदा ए निशानियों खणी आयो कुरान अजीम तहां दे अगियों फरमाए वल फुरकान मां तहां दे ओह किताब मोकलियो थी मां जेको तहां के फर्क करे ॾेखारींदो केड़ी शे हलाल आ केड़ी शे हराम आ केड़ी शे जायज आ केड़ी शे नाजायज आ केड़ो रस्तो तौहीद वारो केड़ो रस्तो बिदअत वारो ओ कलमे वारो दुनिया जे अंधेरन मां कढी करे बामे सरिया जी बुलंद ताईं पहुचाईंदो त तहां के अल्लाह जो रहमत वारो कुरान पहुचाईंदो वायदो कयो त बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं पढ़ाईंदो बच्चन के कुरान जेकर तहां चाहियो था कामयाबी वारी जिंदगी नसीब थे जेकर चाहियो था त बच्चन जो मुस्तकबिल बेहतर थे ए दुनिया जी डिग्री आरज़ू ये अज आहिन सुभाणे कोन साहब तेज ताईं सद बोझेस ताईं मनसब ते मौजूद पर है तहां जो इज्जत एड़ियो तो जो अल्लाह सही तां के दुनिया में ते इज्जत वारो तो बनाए पर रब तो फरमाए जेके कुरान अजीम सा चिंबड़ी प्या मां अल्लाह उनन के आखिरत में भी वने मान शान इज्जत वारो बनाए छड़ो थी मां ओ कलमे पढ़वारो हेडे गौर कजो हेडे तवज्जो कजो जेके कुरान अजीम सा चिंबड़िया उनन जा हारिया भी बीड़ा थी विया त ठिकर भी सोना थी विया ओ मुजा अजीजो मता कुरान अजीम के मामूली किताब समझो तो होडे त निहारो मुझे सोहणे नबी जी नबूवत वारी मिठी ज़बान मां सोहणे बिलाल कुरान अजीम बुधो रोईंदो आयो साईं जे कदमन ते किरी पियो ओ सोहणे नबी जल्दी कर देर न कर अज मां के कलमो पढ़ा मुसलमान कर दमा बिलाल तो मोहम्मद जो गुलाम थी गुजारिया है होडे त निहारियो सहाबी सगोरा जंगल में गुजरन था हिय जो निहारियो हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद रजी अल्लाह तआला अन्हु पानी तोतरी ज़बान में रहमत है बरकत वारो कुरान अजीम पढ़े तो पियो और रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान सहाबी सगोरा जो गुजरिया
एडो तो कुरान अजीम पढ़ने जो अंदाज मिठो हो जो सहाबी सगोरा बिही करे कुरान अजीम बुधण लगा। अब्दुल्लाह इब्न मसूद एडो तो मिठो कुरान पढ़ियो जो उहे सहाबी सगोरा बेअख्तियार पंहिंजे अखियुनि मां पानी हारे वही रहा। पोइते मोटी विया मुझे दिलबर नबी जी खिदमत में पहुंचा। सही फरमायो पुत्र खैर ताहे रोइना मोटी आया हो। हाँ सही फलानी जगह ता गुजरियास। हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद एडो त मिठो कुरान पढ़े पियो जो उनजी ज़बान मां कुरान अजीम बुधी करे पखी दबी विया। पर सही एडो मिठो कुरान पढ़ियो ते असां भी उनजी ज़बान मां कुरान अजीम बुधी करे पंहिंजे अखियुनि मां बेअख्तियार पानी हारे वही रहा। सही फरमाया पुत्र वठी अचोस। साहबी सगोरा वया हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद की वठी आया। 7 या 8 साल जी उम्र हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद जो आयो मुझे हुजूर फरमायो पुत्र हे साहबी अखियुनि मां पानी हारींदा मोटी आया हिन चवन ता अब्दुल्लाह इब्न मसूद जी ज़बान मां कुरान वधी आया हूं। पुत्र वेह अज मां मोहम्मद रबी के भी पानी ज़बान मां कुरान पढ़ी बुधा। हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद तो फरमाए जिए जो मुके सही फरमायो पुत्र पानी ज़बान मां मुखे भी कुरान अजीम पढ़ी बुधाए। मुझे जिस्म में तकरी पैदा थी वही मां दिलबर नबी दे गया कही जाए ता कुरान पढ़ा जेने मथो रहमत बरकत वारो कुरान अजीम नाज़िल थियो। कलमे वारो जने सोने नबी फरमायो ओ पुत्र अल अमरु फौकल अदब हुक्म अदब का मथे या मां मोहम्मद रबी तो के हुक्म तो क्या है पानी ज़बान मां कुरान पढ़ी बुधाए। हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद तो फरमाए हो रहा अखियों बंद करे ही जो मां सूरह मुज़म्मिल जी तिलावत करना शुरू कई या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु व इनकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। मैं चंद आयत पढ़ियूं मुझे चप्पन ते थदाण महसूस थी अखियों जो खोलियूं तो मुझे चप्पन ते नबूवत वारा हथ मुबारक पया हा। वरी अखियों बंद कयूं दिल जो दिल में ख्याल कियो शायद मुका गलती थी वई आ जे करे वरी दिल में तो ख्याल किया अब्दुल्लाह इब्न मसूद जे गलती थी वई हुंदई त कावड़े गुस्से में साईं जन जो चेहरो गुलाब जे गुल वांगुर गाढ़ो थी वियो हुंदो। जे गलती न थी हुंदई त साईं जन जो चेहरो चोडीअ जे चंड वांगुर चमकंदो हुंदो। हजरत अब्दुल्लाह इब्न मसूद तो फरमाए हो रहा पांजू अखियों खोले है वज़ु वारे चेहरे ते जो निगाह कई साईं जन जी नबूवत वाले अखियुनि मां पानी वहे पियो। पुत्र एडो मिठो कुरान पढ़ियो थी सहाबा अखियुनि मां पानी हारे वही रहा। मां मोहम्मद रबी भी पंहिंजे अखियुनि मां पानी हारे वेठो आ। पुत्र वेझो ता जंहिं ज़बान सां जंहिं चपन सां कुरान पढ़ियो थी मां मोहम्मद रबी तुंहिंजे चपन ते चुपियूं ॾियां। ओकल में आ रहो मसू खान गलवड़ जे हिन जलसे में चढ़ा रहो हिन मदरसे जे दीनी प्रोग्राम में चढ़ा रहो जेकॾहिं चाहियो ता त तव्हांजे बच्चन खे आगे हुजूर सईं जा बोसा नसीब थियन खुदा जे वास्ते पंहिंजे बच्चन खे न दीनी उलूम सां नवाज़ो। जॾहिं आजा बच्चा कुरान अज़ीम जा आलिम बणजी पिया हाफ़िज़ बणजी पिया अल्लाह जी रहमतुनि जा अहांजे घरनि जे मथां मींहं वसी पवंदा। अॼु इरादो ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे बच्चन खे कुरान अज़ीम जो में हाफिज बनाईंदा से। केड़ा केड़ा इरादो क्यों था पक्को इरादो क्यों था अल्लाह ताला हिन इदारे के ता क़यामत शाद आबाद फरमाए। हर साल हिते जलसा थंदा प्रोग्राम थंदा हितो आलिम सगोरा तैयार थंदा। अज भी 10 अल्लाह जी मेहरबानी से आलिम हिन मदरसे में तैयार था आहिनि। पोइ छो न दुआऊं कजन अल्लाह हिन दीन के अञा वधाए। जो वधंदो वधंदो असा के पंहिंजे अल्लाह जी रहमत में यकीन ऐं उम्मीद आहे त इस्लाम जो जल्द गलबो ईंदो इंशाअल्लाह। अॼु कुछ बदबख्त असांजा काबिरीन के खिलाफ इन दीनी मदारिस के खिलाफ गुत्थी ज़बान इस्तेमाल करन था दीनी तबके के पाण में अटकाइण की साजिश करन था। अल्लाह उन्हनि जी साजिशुनि के पहिरियां भी नाकाम कयो हो अल्लाह अॼु भी उन्हनि के नाकाम कंदो। मदरसन के मिटाइण वारा कुरान के मिटाइण वारा पहिरियां भी मिटजी विया अल्लाह जे हुक्म सां हाणे भी नेस्त नाबूद थी वेंदा।
पंहिंजा काबिरीन जो साथ ॾियो, हक़ वारनि जो साथ ॾियो, आलिमनि जो साथ ॾियो, बुज़ुर्गनि जो साथ ॾियो, हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम जो साथ ॾियो। अॼु जेकॾहिं मदरसनि जी हक़ीक़ी जंग मैदान में को विढ़े थो त उहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो क़ाइद हज़रत मौलाना फज़लुर रहमान आहे। अॼु हथ मथे करे ऐं मां ही जमात खे अकाबरीन खे इहो यकीन ॾियारणु चाहियां थो, अॼु उथी बीही करे सॼी जमात जेका पिंडार में मौजूद आहे, अॼु उथी बीही करे इहो सभु अज़म कयो त इंशाअल्लाह ताला मदारिस से जंग विढ़ण वारो क़ाइद मिल्लत इस्लामिया हीअ जमात अज़म करे थी त इंशाअल्लाह ताला कदम कदम ते क़ाइद जमीयत जो साथ ॾींदासीं, क़ाइद सिंध जो साथ ॾींदासीं, हक़ जे लाइ मैदान ईंदासीं। अगर क़ाइद सॼो त इंशाअल्लाह इस्लामाबाद हलबो मदरसनि जे दिफ़ा जे लाइ, दीन जे दिफ़ा जे लाइ। अदा दीन मुंहिंजे सोहणे नबी आंदो आहे, कंहिं ये गाल समझो, दीन मुझे सोहणे नबी आंदो ऐं मुझे सहाबा इकराम इन दीन के फैलायो आहे। अॼु मां एतमाद कंदे हे जुमला हिन जलसे ते हिन स्टेज ते जिम्मेदारी सां चवां थो, हिन मुल्क पाकिस्तान में अगर दीन के बचाइण वारो आहे त उहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो क़ाइद हज़रत मौलाना फज़लुर रहमान आहे, जे हर फ्लोर ते बीही करे ज़ालिमनि जाविरनि लोटनि ने लुटेरनि सां मुक़ाबिलो कयो, अमेरिका जे पठनि सां मुक़ाबिलो करे दीन जे बोल खे हमेशा बाला रखियो आहे। अल्लाह सही असांजे अकाबरीन जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह तबारक व तआला क़ाइद जमीयत जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लामा राशिद महमूद साहब, हज़रत सैयद अब्दुल क़य्यूम साहब जन जी दीगर अकाबरीन जी हिफ़ाज़त फरमाए, जेके भी दीन जे लाइ इन मैदान में जंग विढ़नि था, ज़ालिमनि सां मुहालो अटकाई बीठा आहिनि, अल्लाह ताला अकाबरीन जी भी हिफ़ाज़त फरमाए। रब करीम असांजे हिन दीनी मोर्चनि जी भी हिफ़ाज़त फरमाए, जिते ॾींहं राति क़ुरान पढ़जे थो ऐं क़ुरान हूंदो त काइनात हूंदी, जॾहिं क़ुरान ख़त्म थियो त कायनात खत्म थी वेंदी। छो जो मुझे सोहणे नबी फरमायो, जेसी ताईं ज़मीन ते हिकिड़ो भी कुरान अज़ीम पढ़ण वारो जिंदा होंदो तेसी ताईं क़यामत नहीं ईंदी। अल्लाह से दुआ था क्यों, अल्लाह तबारक व तआला इन मदारिस मसाजिद के ता क़यामत शादो आबाद फरमाए। अल्लाह तबारक व तआला हिन दीनी इदारे के मदरसा दारुल उलूम हम्मादिया के बेआबाद फरमाए, दिन दुगनी रात चुगनी अल्लाह इन्हनि खे तरक्की नसीब फरमाए। जिन भी साथिन साईं जे फर्जंदन असांजे बिरादरम भाऊ फज़लुर रहमान अताउर रहमान साहब जन जो जलसो सजायो आहे, अल्लाह ताला इन्हनि जी मेहनतुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। मां जेके कलिमात ॻाल्हाया अल्लाह ताला शल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।